विरासती ॻोठ भरंड जे रहवासी जो DSP हमीद पंवर समेत 5 पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी लाइ सवीं सोलंगी बिरादरी जे माण्हुनि जो नेशनल प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ खां SSP ऑफिस ताईं एहतिजाजी रैली। सख़्त नारेबाज़ी ॻोठाणनि जो SSP ऑफिस अॻियां 2 कलाक धरणो जारी रहियो। इन मौक़े ते इमामुद्दीन सोलंकी, फ़क़ीर हाकिम सोलंकी, अमजद सोलंकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 25 महीना अॻु DSP हमीद पंवर, अब्दुल्ला अबड़ो, मोहम्मद ख़ान कोराई, अली अकबर मस्तोई असांजे ॻोठ भरिसां मोटरसाइकिल ते वेंदड़ असांजे 2 नौजवाननि अज़हर सोलंकी ऐं मोहब सोलंकी खे सिधियूं गोलियूं हणी क़त्ल कयो हो। 2 नौजवाननि जे बेगुनाह क़त्ल जी DSP हमीद पंवर समेत 5 पुलिस एहलकारनि ते अदालती हुकुम मूजिबि केस दाख़िल कयो वियो आहे ऐं हाणे सेशन कोर्ट नौशर फ़िरोज़ में अहिड़ी नाहक खून जो केस हलंदड़ आहे ऐं जवाबदारनि जी सेशन कोर्ट नौशर फ़िरोज़ मां ज़मानत रद्द थियण खां पोइ हुननि जवाबदारनि हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई, पर हाई कोर्ट सख़र सदन ज़मानत रद्द कई आहे। हाणे असां मुसलसल 1 हफ़्ते खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयूं पिया, पर नौशर फ़िरोज़ पुलिस असांजी दाद रसी नथी करे ऐं बास जवाबदार असांखे जान सां मारण जी धमकी पिया ॾियनि। हुन चयो त असांखे कुझु बि नुक़सानु थियो त SSP नौशर फ़िरोज़ ज़िम्मेवार हूंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।